पाण वटि हिते हिकु दिलचस्प सवाल आहे जेको ॾिसण में मुख़्तलिफ़ लॻे थो या थोरो ॾुखियो थो लॻे, पर जॾहिं पाण हिन खे हल कंदासीं त इहो आसान थी पवंदो। सवाल में इमरान 3/5 हिसो बाथरूम जो साफ़ करे थो ऐं उन में 1/3 तेज़ाब जी बोतल जो हिसो लॻी वञे थो। अगरि इन ई तनासुब सां इहो कमु हलंदो रहियो त पोइ केतिरियूं बोतलूं या केतिरे बोतल जो हिसो कमु ईंदो मुकमल बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। सो जॾहिं पाण खे इन क़िस्म जो सवाल ईंदो त पाण सोचींदासीं त हिते फ्रैक्शन में या अणपूर में जेको हिसो ॾिनल आहे बाथरूम जो ऐं बोतल जो बि, त पोइ असां इन हिसाब खे हल कीअं कंदासीं ऐं असांखे कीअं ख़बर पवंदी त केतिरो फ्रैक्शन या कहिड़ो अणपूर बोतल जो असांखे कमु ईंदो मुकमल बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। सो हिते जेकॾहिं असां थोरो गौर कंदासीं त असांखां बाटल पुछियल आहे त केतिरो हिसो बाटल जो कमु ईंदो। कंहिंजो हिसो बाटल जो। ऐं छा खे साफ़ करण लाइ? साफ़ करण लाइ बाथरूम खे। सो पाण हिन खे अगरि ईअं लिखूं, फर्ज़ कयो क्वेश्चन मार्क ॾियूं ऐं पाण लिखूं त बॉटल्स पर बाथरूम। सो केतिरियूं बॉटल्स कमु ईंदियूं हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ? सो इहे हाणे 2/5 थी सघनि थियूं, 3/5 थी सघनि थियूं, या 2 थी सघनि थियूं, या 3 थी सघनि थियूं, उहो पाण हल कंदासीं। पर पाण खे ख़बर पवणु घुरिजे केतिरियूं बॉटल्स। सो केतिरियूं बॉटल्स लॻंदियूं हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। हाणे पाण इहो कीअं रखंदासीं? जेकॾहिं पाण हिन खे मैथमेटिक्स में लिखूं सॼे मेथड खे, त पर जो मतिलबु अपान हूंदो आहे या वंडिया हूंदो आहे या भाङे हूंदो आहे। सो जेकॾहिं मां इन ॻाल्हि खे साॻी खे इन अंदाज़ में लिखां जो बाटल जेको आहे मथां अंश में लिखां केतिरियूं बॉटल्स कमु ईंदियूं, हेठां छेद में लिखां बाथरूम, याने केतिरियूं बॉटल्स कमु ईंदियूं हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। त इहो मुंहिंजे लाइ हाणे आसान थी वेंदो। हाणे इहो सवाल पंहिंजे लाइ आसान थी वियो, छाकाणि त बाटल्स जो मिक़दार बि पाण खे मिलियल आहे ऐं बाथरूम जो मिक़दार बि पाण खे मिलियल आहे। सो बाटल्स जी जॻह ते बाटल्स जो मिक़दार ऐं बाथरूम जी जॻह ते बाथरूम जो मिक़दार। सो हाणे पाण वटि बाटल्स केतिरियूं इस्तेमालु थियनि थियूं? बाटल्स इस्तेमालु थियनि थियूं 1/3। सो पाण बॉटल्स जी जॻह ते रखंदासीं 1/3 बॉटल्स पर। हाणे बाथरूम जो केतिरो हिसो साफ़ थिए थो? 3/5। ओही। सो 3/5 पाण रखंदासीं हेठि। सो 3/5 बाथरूम। हींअर पंहिंजे लाइ इहो सुवाल बिल्कुलु आसान थी चुको आहे, छाकाणि त पाण खां बॉटल्स पुछियल आहिनि त हिकिड़े बाथरूम जे लाइ केतिरियूं इस्तेमालु थींदियूं। सो हाणे 1/3 बॉटल्स पाण वटि आहिनि जेके 3/5 बाथरूम जो हिसो साफ़ कनि थियूं। सो जॾहिं असां हिन खे वंड कंदासीं त पाण खे नतीजो उहो मिलंदो त केतिरियूं बॉटल्स इस्तेमालु थींदियूं हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। यादि रखी छॾियो, हिते पाण बाथरूम पर बाटल न लिखंदासीं, छाकाणि त पाण खां सवाल में बाटल पुछियल आहे। सो जेको मिक़दार पुछियल आहे उहो पाण खे अंश में रखणो पवंदो। सो हाणे जेकॾहिं पाण हिन खे अॻिते हल कयूं त 1/3 खे 3/5 सां वंड कंदासीं। सो ही थी वेंदो 1/3 वंडिया 3/5। हाणे बॉटल्स पर बाथरूम खे मां अलॻि करे रखी छॾींदुसि न ब्रेकेट में, त जीअं मां हिसाब किताब खे अलॻि करे छॾियां ऐं एकनि या यूनिट्स खे अलॻि करे छॾियां। सो बॉटल्स पर बाथरूम। सो अॻिते हिन खे हल कयूं पाण त पाण हिन जेकी वंड जी निशानी आहे हिन खे ज़रब जी निशानी में तब्दील कंदासीं, त इहो थी वेंदो 1/3 ज़रबिया। हाणे इहो 5/3 उबतो थी वेंदो, यानी 3/5 अॻ में आहे, हाणे उबतो थी 5/3 थी वेंदो। सो हिन खे ब्रेकेट में बंदि कंदासीं ऐं बॉटल्स पर बाथरूम। सो मां हिते लिखां थो बॉटल्स पर बाथरूम। हाणे जेकॾहिं हिन खे अॻिते हल कयूं पाण त इहो जवाबु छा ईंदो? अंश अंश सां ज़रब थींदा, छेद छेद सां, त 1/5 टिक 9, यानी 5/9। सो 5/9 बॉटल्स इस्तेमालु थींदियूं हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। सो हींअर पाण खे मालूम थी चुको आहे त 5/9 हिसो तेज़ाब जी बोतल जो, यानी 5/9 हिसो जेको बि थिए, 9 टोटल हिसनि में बोतल खे विरहायूं, उन मंझां 5 जेके हिसा आहिनि उहे इस्तेमालु थी वेंदा हिकिड़े मुकमल बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। सो हीउ जेको सवाल हुयो जंहिंमें पाण खां पुछियल हो त वॉट फ्रैक्शन ऑफ बॉटल, यानी केतिरो अणपूर बॉटल जो इस्तेमालु थींदो। सो हाणे हिते पाण वटि बॉटल्स त खोड़ त न आहियूं, हिकिड़ी बॉटल आई ऐं उनजो बि हिकिड़ो फ्रैक्शन आयो, यानी हिकिड़ी बॉटल जो बि हिसो आयो, यानी 9 हिसनि में विरहायूं त 5 हिसा जेके आहिनि उहे पाण खे कमु ईंदा हिकिड़े बाथरूम खे साफ़ करण जे लाइ। सो पाण हिते जवाबु छा लिखंदासीं? सवाल जी निशानी ते जिते पाण सवाल छॾियो हुयोसीं उते पाण रखंदासीं हिन सवाल जी निशानी ते 5/9।
5 भाङे 9 अणपूर इस्तेमालु थींदो या फ्रैक्शन इस्तेमालु थींदो या हिसो इस्तेमालु थींदो हिकिड़े वॉशरूम खे साफ़ करण लाइ।